अस्सलाम वालेकुम। मां आहियां प्रोग्राम खेती सिर सेती सां गॾु तव्हांजो मेज़बान मोहम्मद क़ासिम मल्ला। जी हाँ, असां अॼु सीज़न जे हवाले सां अंबनि जे बाग़नि में पहुता आहियूं। तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं इहे अंबनि जा बाग़, जंहिंमें बूर लॻण खां पोइ बाक़ाइदा दाण लॻी वई आहे, यानी त अंब जो मेवो लॻी चुको आहे। जी हाँ, असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं खेती सिर्फ़ सेती प्रोग्राम में अंबनि जा बाग़। जी, अंबनि जे बाग़नि जे ज़रई तौसीक़ाते तरफ़ां कार सार संभाल न लहण बावजूदि हिन साल अंबनि जो जेको रेशो आहे अॻु खां वधीक ईंदो, छा त अंबनि खे मौसम सही मिली आई आहे। जी हा, ही जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो ही टंडोलायर जी यूसी मिसण वॾी, जंहिंजे ॻोठ गुलमोहम्मद लिगारी जे भरिसां ही बाग़ आहे, जंहिंमें बाक़ाइदा पूर सां माशाल्लाह बिल्कुलु हर वणु तयारु लॻो पियो, भरपूर ॿूर लॻल आहे बाग़नि में। ऐं हाणे त काफ़ी अहिड़ा वण आहिनि अंबनि जा जंहिंमें बाक़ाइदा दाण नज़र में अचे पई, अंबड़ियूं तयारु आहिनि। कुझु ई ॾींहंनि में अंबड़ियुनि जी चटणी हर घर में मौजूदु हूंदी। तव्हांखे असीं ॾेखारियूं था ही ख़ूबसूरत वीडियो, ऐं हिन बाग़ में तव्हां ॾिसो त केतिरियूं न ख़ूबसूरत अंबड़ियूं तव्हां ॾिसी रहिया आहियो। हिन वण में ॾिसो, जी जी, ही बहितरीनु क़िस्म जो बाग़ आहे। ऐं हाणे तव्हांखे बिल्कुलु वेझे खां तव्हांखे ॾेखारियूं था त ॾिसो त केतिरियूं न अंबड़ियूं वॾियूं थी वियूं आहिनि। ऐं जीअं हिन खे मौसम हिन भेरे बाग़ खे अंबनि खे बहितरु मिलियो आहे। तव्हां ॾिसो, ही ॾिसो नंढड़ियूं नंढड़ियूं अंबियूं ऐं बिल्कुलु हाणे लॻी चुकियूं आहिनि दाण में। ऐं ही ॾियारो बि, हिन खे ॾियारे जी बीमारी बि अंबनि खे वठी वई आहे, ऐं इन बीमारी जे करे काफ़ी ॿूर ख़राबु थी वेंदो आहे, जेके फंगल जी बीमारी चयो वञे थो। जी हा, हाणे ॾिसो ही नंढड़ियूं अंबड़ियूं बाक़ाइदा बिल्कुलु लॻी चुकियूं आहिनि। तव्हां ॾिसो, तव्हांखे वेझे खां ॾेखारे रहिया आहियूं ही गुल मोहम्मद बिरामाणी ॻोठ में ही बाग़ आहे मौलवी मोहम्मद हसन लवारी जो, जंहिंमें बिल्कुलु दाण बि लॻल आहे। जी हा, हाणे तव्हांखे ॾिसो केतिरो ख़ूबसूरत बाग़ ऐं केतिरो भरपूर ॿूर सां भरपूर लॻो पियो आहे। मौसम तमामु हिन खे सुठी मिली आहे, जंहिं करे हेल बाग़नि जे वारा नयारा थी वेंदा। जी हा, जेकॾहिं मौसम सही मिलियो त ऐं रेट बि सही मिले वापारियुनि खे, त बिल्कुलु बेशक वारा जा नयारा वापारनि जा थी वेंदा। गुज़िरियल साल वापारनि जा ॿई हथ मथे ते हुआ, छा त रेट न मिली सघियो हो। जी हा, तव्हां ॾिसी सघो था ही ख़ूबसूरत वीडियो अव्हांखे जेका रिपोर्ट ॾेई रहिया आहियो राज न्यूज़ टीवी सां ॾेई रहिया आहियूं। जी, जेकॾहिं तव्हां राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब न आहे कयो, तव्हां बेशक राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करियो। राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करणु न विसारियो, पहिरीं सब्सक्राइब करियो, तंहिंखां पोइ घंटी खे दबायो। जीअं राज न्यूज़ टीवी ते तव्हांखे खेती सिर सेती, म्यूज़िक, मस्ती ऐं तमामु आसे पासे जूं ख़बरूं जेके आहिनि, तव्हांखे करंट न्यूज़ तव्हांखे ॿुधाईंदासीं, जेके क्राइम न्यूज़ आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। मौसम जे हाल सां गॾु तमामु जेके शयूं आहिनि। अॼु जो बि प्रोग्राम खेती सिर सेती तव्हांजे लाइ इन लाइ आंदो आहे, जीअं तव्हांखे मालूमात थिए त ज़रई तौसीक़ाते हिन ते तवजह न ॾिनी। बाग़नि ते हाणे मर्ज़ हमलो करे चुको आहे। ज़रई तौसीक़ातो निंड सुतल आहे। जी ॾिसो केतिरो न ख़ूबसूरत ऐं भरपूर नमूने सां जेको अंबनि खे ॿूर लॻी चुको आहे। तमामु ख़ूबसूरत अंदरि हेठि बाग़ सॼो साफ़ु सुथिरो लॻो पियो आहे, सफ़ाई लॻी पई आहे, सावक ई सावक लॻी पई आहे, केतिरी न ख़ूबसूरत सिनहरी आहे ऐं दिलकश नज़ारो आहे। टंडोलायर ज़िलो अंबनि जे हवाले सां बिल्कुलु मर्कज़ बणिजी चुको आहे। हाणे मीरपुर ख़ासि में उहा रौनक न आहे, पर टंडोलायर ज़िलो अंबनि जे हवाले सां मर्कज़ आहे ऐं अंब मेवनि जो बादशाह आहे। जी हा, बिल्कुलु हर कंहिंजी पसंदीदा अंब आहे। ऐं तव्हां पहिरियों त इन खां पहिरीं राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करियो ऐं घंटी खे दॿायो, जीअं ईंदड़ वीडियो सभ खां पहिरीं तव्हां ॾिसी सघो।